तो मुल्लन छा कयो मौलविन छा कयो जमीयत उलमा छा कयो हलिया मां तोखे ॿुधायां इन असेंबलीअ में जनाब भुट्टे जे साम्हूं ख़त्म नबुव्वत जो मुक़दमो मुफ्ती महमूद पेश कयो कायदियानी खे दावत ॾिनी कायदियानी ख़लीफ़े सां मुनाज़रो कयो दलाइल ॾिना दलाइल जे नतीजे में 100 मेंबरनि खे मजबूर कयो त यादि रखो कायदियानी काफ़िर आहिनि काफ़िर आहिनि कायदियानी काफ़िर आहिनि क़यामत जे सुबुह ताईं पाकिस्तान जे आईन जे तहत कायदियानी काफ़िर रहंदा ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी 80 90 ऐं 50 मेंबरनि न कई आहे ॿिनि मेंबरनि जमीयत उलमा इस्लाम जे 14 जवाननि कई आहे पुछणु चाहे तो जमीयत छा कयो आहे त जमीयत ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कई पुछणु चाहे तो जमीयत उलमा छा कयो हलिया मां तोखे ॿुधायां इन असेंबलीअ मां ख़त्म नबुव्वत जे कानून ते धाड़ा लॻा ख़त्म नबुव्वत जे हलफनामे खे कढण जी कोशिश कई वई चौकीदारी जमीयत उलमा कई इन असेंबलीअ में मुंहिंजे सिद्दीक़ अकबर मुंहिंजे फारूक आज़म मुंहिंजे उस्मान ज़ुन्नुरैन मुंहिंजे मुर्शिद अमीर मुआविया मुंहिंजी अम्मा मोमिननि जी अम्मा अम्मी आयशा जे शान में गुस्ताखी कंदड़नि खे 10 साल कैद बामुशक्कत जी सज़ा जो फ़ैसिलो जमीयत जे कारकुन ज़ाहिद अकरम ख़ान तरानी ॾिनो पुछणु चाहे तो जमीयत उलमा छा कयो जमीयत उलमा तुझे ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कई आहे जमीयत उलमा तुझे सहाबा जे इज़्ज़त ऐं नामूस जी चौकीदारी कई आहे इसराइल मञण जूं ॻाल्हियूं थियूं इसराइल नामंज़ूर जा मिलियन मार्च जमीयत उलमा करे क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस जी चौकीदारी कई आहे तहफ़्फ़ुज़ हरमैन शरीफ़ैन जे तक़द्दुस जे लाइ पूरे मुल्क में मुज़ाहिरा जमीयत उलमा कया आहिनि से अमलूना रसूलुल्लाह जी गुस्ताख शातिम रसूल अदालत का फाही जी सजा खाईंदड़ औरत खे जॾहिं इमरान खान आज़ाद फ्रांस के हवाले कयो पूरे मुल्क में 15 मिलियन मार्च ख़त्म नबुव्वत जे चौकीदारी जे लाइ जमीयत उलमा के आहिनि पुछणु चाहे तो जमीयत उलमा छा कयो जमीयत उलमा इस्लामाबाद